THN News। नाज़रीन, वगण में खबर शामिल क्यों था तो वगण में सिंध अंदर ज़रई पानी की हथरादू खोट खिलाफ जिस्कम पारा अगवान मुख्तार अली पंवर की अगवानी में मुख्य चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे पानी की खोट खिलाफ सख्त नारेबाजी कई। उन मौके ते अगवानन मुख्तार पंवर, GM वगण, कामरान पंवर, अल रखियो बुर्डो, आबिद तुनियो ए बेन चयो त समूरी सिंध अंदर ज़रई पानी की किलत शिद्दत अख्तियार करे वही है। पानी न होने करे इंसान तोड़े जानवर उन विघे मरी रहा हैं। दरिया समेत शाखुन वाहन ए खडन में पानी न होने करे जर पिण हेठ थी वियो है, जै करे पीअण लाइ बि पानी नथो मिले। जॾहिं त वफ़ाक़ी हुकूमत हमेशा डैम ठाहिण ऐं सिंध जो पानी फॿाइण लाइ हरबा हलाईंदी आहे, पर असां वफ़ाक़ी हुकूमत खे ॿुधाइण चाहियूं था त असां सिंधु दरिया मथां को बि डैम क़बूल न कंदासीं। ज़रई पानी देर से अचण करे सारियालो फसल भी नथो थी सके, उन करे जल्द खां जल्द सिंध के ज़रई पानी ॾिनो वञे त जीअं वक्त सिर सारियाले फसल की पोखाई थी सके ऐं पीअण जे पाणीअ जो पिण बहरान ख़त्म थी सके।